इस्लामाबाद पाकिस्तान चीन खां पोइ रूस जी गेम चेंजर मंसूबे में शमूलियत जो फ़ैसिलो करे वरितो। सिफ़ारती ज़रियनि मूजिबि रूस जी सदर व्लादिमीर पुतिन गुज़िरियल साल स्टेट ऑफ द यूनियन में ख़िताब कंदे पाकिस्तान खे नॉर्थ साउथ इंटरनेशनल ट्रांसपोर्ट कॉरिडोर में शमूलियत जी दावत ॾिनी हुई। सिफ़ारती ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान इन मंसूबे में शमूलियत ते राज़पो ज़ाहिर कंदे ॻाल्हि ॿोल ऐं लाॻापियल तरीक़ेकार ते अमल दरआमद शुरू करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान कामयाबी सां 10 लख टन रूसी कचो तेल दरआमद कयो आहे, जॾहिं त पाकिस्तान ऐं रूसी फेडरेशन विच में ज़राअत जे शोबे में गॾियल सहकार खे हथी वठण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। ज़रियनि मूजिबि पाकिस्तानी नारंगी जी पहिरीं खेप ईरान अज़रबाईजान जे रस्ते रूस पहुचाईंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।